नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असां तव्हांखे खानपुर महर खां ख़बर ॾींदा हलूं त डिस्ट्रिक्ट काउंसिल घोटकी जे चेयरमैन हाजी खान महर यूसी, दिलमुराद गबोल यूसी, दरवेश नाइस जे मुख़्तलिफ़ ॻोठनि ॻोठ बानो खुश्क ॻोठ अब्दुल रहीम ॻोठ गबोल ॻोठ सूबेदार जसकाणी ऐं ॿियनि में पके रोड सीसी प्योर समेत मुख़्तलिफ़ तरक़ियाती कमनि जो इफ़्तिताह कयो ऐं मुख़्तलिफ़ ॻोठनि में ॻोठाणनि पारां ज़िले चेयरमैन जो भरपूर इस्तक़बाल कयो ऐं मथस गुलनि जी वर्खा कई। इन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे ज़िले चेयरमैन घोटकी हाजी खान महर चयो त ज़िले काउंसिल घोटकी पंहिंजा फ़र्ज़ भरपूर नमूने सरअंजाम ॾिए पई। ज़िले जे 66 यूसीज़ में बिना कंहिं फ़र्क़ जे तरक़ियाती कम कराया आहिनि। काफ़ी स्कीमूं हलंदड़ आहिनि जेके जल्द मुकमल थी वेंदियूं। ज़िले चेयरमैन हाजी खान महर चयो त ज़िले काउंसिल जे कमनि में रुकावटूं विझी असांजा वधीक तरक़ियाती कमनि जा टेंडर कैंसिल कया पिया वञनि, आफ़ीसर ताउन न पिया कनि। हिन चयो त असां समूरे ज़िले जे यूसीज़ में वधीक तरक़ियाती कम कराइण चाहियूं था। असां जे कमनि में रुकावटूं वधायूं पियूं वञनि जंहिंसां नुक़सानु अवाम जो थींदो। ज़िले चेयरमैन हाजी खान महर चयो त असां ज़िले में जिते बि तरक़ियाती कम करायूं पिया उन जो पाण ख़ुदि विज़िट करे इफ़्तिताह करियूं पिया जीअं असां पंहिंजे तरक़ियाती कमनि खे ख़ुदि मॉनिटरिंग करे सघूं। इन मौक़े ते ज़िले चेयरमैन हाजी खान महर सां मीर ज़मान खान बोज़दार, अली मुराद महर, खलील अहमद गबोल, एडवोकेट इस्माइल महर ऐं ॿिया मेंबर ऐं ग्रुप जा एहतियाती पिणु गॾु हुआ। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़